अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे नायक है निभाए सदावार है। ये तो सारी तारीफ है तमाम इबादत है जो अकेलो नायक है मुस्ताहिक है। वहदहू ला तादाद बेशुमार अनगिनत सलाम जा फुल निशावर थे अल्लाह जे बड़ी रसूल है नबी पैगंबर मथे ताजे आखिरी नबी इमामुल अंबिया इमामुल हुदा जनाब मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की पाकज़ात मथे जंहिंजे ज़रिए से अल्लाह ताला पाक दीन इस्लाम जो अज़ीम रसूल ॾेखारियो। हाज़रीन जुमा अल्लाह पाक जे पाक कलाम जा अहज़ाब जी हिकिड़ी आयत साम्हूं तिलावत कई है। इस्लाम अल्लाह तबारक व तआला जो पसंदीदा ऐं चुनींदा मज़हब आहे। मज़हब इस्लाम इंसानियत जी बका तहफ़्फ़ुज़ इज़्ज़त ऐं वक़ार लाइ करे नाफ़िज़ कया आहिनि रखिया आहिनि जंहिंजी अदायगी मुआशरे लाइ करे अमन सुकून ऐं चैन जी फ़िज़ा बुलंद करे थी। इन हक़ जी अदायगी की वजह से मुआशरे में जा खुदशार गोठे में जा बस्ती में जा आलूदगी गंदगियों गुनाह जैमें सरे फहरिस्त हुकूकुल्लाह हुकूक रसूल हुकूकुल इबाद हुकूक ज़ौजैन हुकूक वालिदैन हुकूकुल औलाद पड़ोसी जा हुकूक वगैरह अॼु वक़्त में पाण ॻाल्हि कंदासीं रस्ते जे हक़ जे बारे में जैसे पानी पूछे में वाट चऊं रस्ते जा पुर कई पाण वटां रस्तो पुर मंगे थो वाटो पाण से कहिड़ी फरियाद करिए थियूं ॾिसे त ॾाढा दस सही वाटो जे मथां इंसान मटनि था जानवर मटनि था जीव जंतु मटनि था पर इन जूं ज़बानूं इहे ॿोले थो ई पाण सां मुतालबो पियो रखे रस्तो वाट सफाई सुथराई पाकाई इनकी इस्लाम में वॾी अहमियत आ वई है। त हिन लाइ करे पंहिंजी पाण खे पहिरीं अल्लाह तबारक व तआला जे कलाम मां आयत करणी पवंदी। त सूरह अल अहज़ाब में अल्लाह तबारक व तआला फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह न्यारो आलाए करे आंजी जिंदगी ना करे आंजे रसूल जी जिंदगी में नमूनो आहे जेको माण्हू अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिंदगी खे अपनाए थो ऐं उहो अपनाए थो जंहिंजो ईमान अल्लाह ऐं आख़िरत मथे आहे जे अल्लाह आहे न मूंखे कुल ॾिनी वेंदी आखिरत में अल्लाह के जवाब दे अल्लाह तबारक व तआला इन आयत मुबारक में बाकी को रास्तो दस्यो है जहां करे आजो रसूल नमूनो है जेकी हवाले सा जेकी गाली जेकी मुआशरे में अखलाकी सुधार वगैरह आयो ई मणे आजो रसूल की जिंदगी में दाखिल कियो ने पा उम्मती मथे दर्जा औला हक़ है जे पा आखिरी उम्मत आहियूं ऐं पंहिंजे पैगंबर जी चीले खे न छॾी पंहिंजे पैगंबर जी वाट ऐं रस्ते खे न छॾी उन्हीं में जा इन ही आयत के लगती आयत सूरह अल मुम्तहिना गालिबन आयत नंबर 6 है जैमें अल्लाह तबारक व तआला इन ही आयत के मुख्तलिफ अल्फाज में जिक्र करे पूछो कि इब्राहिम अलैहिस्सलाम आला कयो सुभान यानी जेकी कामगिरियों
या जेकी अखलाकी लेवल मथे समाजी लेवल मथे कम इब्राहिम अलैहिस्सलाम क्या ऊपर आला करे ऊपर आला करे को रस्तो है उस बहरहाल तो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर जिंदगी की हर साथ पा मोमिना जेकॾहिं पुछा निभायूं तो पंहिंजी इन में निजात है दुनिया आखिरत दिली बेजारा इंसान कामयाबी जी सीढ़ियूं कॾहिं चढ़े जॾहिं इनके रस्तो साफ़ मिले ऐं उन रस्ते के इंसान फॉलो करे त पाके अल्लाह जी फज़ल से पैगंबर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साफ़ ऐं शफ़ाफ़ रस्तो मिलियो आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है हजरत अब्दुल्लाह इब्न अमर बिन आस रज़ियल्लाहु ताला अन्हु रावी थे ये बुखारी की रिवायत है अल मुस्लिमो मन सलिम अल मुस्लिमून बिलिसानिही व यदिही मुसलमान वो है जे मुसलमान नु बियो मुसलमान उन जी ज़बान हथ में महफूज़ है उनके इस्लाम मुसलमान जो है जे उनजे हथ जी तकलीफ न थिए बे माण्हू जे ज़बानी तकलीफ न थिए उनके इस्लाम मुसलमान बणियो आहे। अल मुस्लिमो मन सलिम अल मुस्लिमून बिलिसानिही व यदिही ज़बान हथ से कैसे तकलीफ न थिए ये मुसलमान याद न समझो फरमान तो ज़बान जी टॉपिक में लगभग 4-5 दफ़ा पढ़ाया अज हथ जी ॻाल्हि हथ से मां को तकलीफ ॾियूं था ने हथ से को करे सघूं था सही मुंदो अची तो वाट रस्ते अॼु पंहिंजूं शहरियूं गलियूं हालात गंभीर रही ईमान जो तकाज़ो ई न कि मुसलमान जूं गलियूं शहरियूं वाटूं रस्ता गंदा हुआ सिर्फ इन ही वजह से पंहिंजी गंदगी पंहिंजी बदअखलाकी पंहिंजी हिक ॿिए जी सहोड़ जी वजह से गैर मुस्लिम जो इस्लाम मथा रूह थी वियो आहे ऐं गैर मुस्लिम जी बस्ती जा पटेल जी बस्ती जे पास हुई वेंदायूं त लजी पए ई कम कंहिंजो पंहिंजो आहे सफ़ाइयूं करणियूं पोसीदानी करणियूं रस्ता साफ़ करणा झड़ू झाकरा हटाइणा ई कम कंहिंजो आहे पंहिंजे ईमान जो जुज़ हिस्सो आहे ने ई कम गैर मुस्लिम देव गुजरा के अपने तफासी बहरहाल भाई रिवायत सही बुखारी जी है रावी हदीस हजरत अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइए था कि अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया इयाकुम वल जुलूस बिन तुरकात न्यायो ऐं रस्ते में वेंदा न रस्ते ते वेड़ो खचो ई कंहिंजा अल्फाज़ नहीं अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुरु के दे दो अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत कहते हैं सही बुखारी जे ऐं रस्ते ते वेड़ो खचो साहबा इकराम या आवाम में अल्लाह के रसूल ये गाल कहते हैं साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि अजमईन में जा कुछ माण्हू चो क्यों अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां जो बिल्कुल चारो रहे जे असीं वाट ते न बियूं गाल बोल न कयो असीं फेरा के तदा ते आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जेकॾहिं आ वटि माक़ूल उज़्र आहे जे आंखे को कम वारो कारीगर आलम मुखाबी वगैरह वगैरह जैसे पाक मुलाकात की ख्वाहिश हुई कि वाटे रस्ते में मिले था तन्यारे फक़त तरीक़ हक़ तो पूरो रस्ते जो हक़ अदा कयो था साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि अजमईन हैरान किया जे रास्ते ऑटो जो हक़ हुए तो जी हां अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया वमा हक़ तरीक़ते उन्हें कहे वमा हक़ को या तरीक़त या रसूल अल्लाह के रसूल रास्ते जा हक़ कोन है वाट जा हक़ कोन है रस्तो खामोश है वाट है ने हक़ कोन है अल्लाह के प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहलो हक़ से गद्दुल बसर हाजी निगाह के नीचे रखो बाय चांस साईं उबा आयो वाट मथे रस्ते मथे अजनबी माण्हू मिलियो है दोस्त यार मिलियो है पुट कबीले वारो मिलियो है जद गाड़ी में वाट ते कयूं तेरी मनाई ना त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुछ कयूं दसी
तेमा पहली केरी जो को दसई तो दसे अब्दुल बसर नहीं आजी निगाह के नीचे रखो आजी नजर के आवार न छो रस्ते के ऊपर की इजाजत न गई पर शब्द लगी हुई ए पावता नौजवान नस्ल वाता फाड़े उभी इतने लाती जे नजर के आवार घुमाए चौक दुकान स्टेशनी ओतारा एनी मध्य सिर्फ ये जो इरादो मकसद हुए तो ये नजर के आवारा करनी तेने मोरो दुश्मन मटे तैदा मश्करी आदम मटे तैदा मश्करी दाढ़ी वालों मटे तैदा मश्करी औरत मटे तैदा मश्करी बच्चों मटे तैदा मश्करी ये तबस जो करो मजाक करो कितरो अंदर कि अल्लाह ने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन केरियो नहीं जैसे पावाता फाटे वटाई ककरी चालू है खेले चालू है मजाक चालू है मस्ती चालू है ने पानी नजर है हमारा या सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमान जी खुल्लक खुली ना फरमानी है रजा थोड़ी जी चंद बैठो चंद सेकंड ही उपयोग तो पहली शर्त जो को है वक़्तुल बसर जे नहीं पढ़ने निगाह के नीचे रखो आजी नजर के ना नजर भाई अल्लाह ने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेओ हक दसे वक़फुल आज़ा रस्ते मथा तकलीफ दह चीजें कहता है वाट मथा वञो पिया वाट ते उभा आहियो रस्ते में जेके भी तकलीफ दह चीजूं ॾिसो था कंडो है कख है पाणू है खुद है खद है ई मरे आ जो हक है ॾिसो पिया ये वस्तु पई है ने ना ही हकाए तो गुनहगार है पुनः अल्लाह ने रसूल से हुक्म ने पांचो माशरो जो कोयो पांचो इलाको जो कोयो इन मथे तोलंदा जी पेडे ने करे तो कचरो खणी न वाट ते लगाड़ो ये पानी शहरी गली रोडे रास्ते में आई हालत दिसना होगा सीटी जो कोयो जैसे करोड़ों रुपया खंड नगर पालिका नाफिज करे दी कोरेला दी गंदगी नथी रोडे के साइड मथा पब्लिक के जीसीबी से घर कराए नी न कोरेला दी गंदगी नथी रोड कुशादा थी त ऐन मुमकिन है जेको वॾो अधिकारी पांजी शहरी गली जो दौरो करे त पांजा ही कचरे जा ढेर खातरे जी ठिगियूं जड़े जा ढिगला ॾिसी ने पांजा घर में अची त पावड़ा किए नथी त जो कारण है जे पांजे ईमान जो तकाज़ो ये जे पा सफाई जायूं था पांजे रब जो हुक्म ये जे पाके सफाई खपे थी पांजे पैगंबर जो तरीक़ो ये जे पाके कुरान खपे थी ने पा दिल के अड़ो थोड़ो कयो है जे पेट ते करे नो कचरो खणी देती है पांजो वांदो ने करियो पांजी वार थी वई पांजी हद थी वई पांजे वांदे नु पुठिया पांजे वार नु पुठिया पाकड़ो धोली रखा पगासो उन्होंने पांजी हद थी हाने वो पांजी हद नहीं रस्तो है वहां से आवाम पब्लिक जे खबरदार जे कने को करे तो दोनों की कमे हो मारो बात जन दे सके तो लगा भाई दो से तो पान को चौंक लाए है चाहे तो फांसे तो इतने वारस तो वो वारस ना अल्लाह ने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है पैगंबर इस्लाम की हिदायत है कि पिंड जी वाटे गडी रास्ते के चोखो रखो क्यों हक दियो जे रास्ते मथे कचरो पखा छड़ू पान खदा खदई मरे मा जो हक है नहीं पावट हम कदा न वो मारो गाड़ी से मटे गुगत करे वो पके हजो ने जैसे तो जेजी इस्तितात है अड़ो ना मारो पावर वाला ही चेता है घरे नको वजाईंदा मोरबी की तई लाईंदा मुतवली की तई लाईंदा पड़ोसी कौन था थे मछली की गल जुड़ी मौत की गल जुड़ी इन सारी गर्जे के साइड में रखी अल्लाह ने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस पढ़नी है कि पैगंबर इस्लाम जो हुक्म है यानी रास्ते वाटे का है पावत ये आजो तजुर्बो जितनी पर वस्तु मरे फोटो हुए बेनी हुए पांव हुए गाबो हुए इधरे वाट में दिखता है कितनी बानी लापरवाही माथे बोले खुद ने ना जो
वहां कब्रस्तान है कैं जो है वड़ी लोगों ने पानी को खबर नहीं जेकी वस्तु अचे देन ट्रेंड को पानी खबर है पानी वस्तु कोई है घणे खबर होती न जे मुझो गाबो भइयो को फॉर्म भई रही हाणे की वस्तु ठकाए के ते ये खबर नहीं मस्जिद जो मोह है अल्लाह न करे जनाजो थी पे भई आवाम अचे त पाके गूंजा मोह दे जी याद त आनी हिकिड़ो दफ़ा अॻे केतिराणी करे वठाई मथां वाइदे पासा न पा मदरसे में वही सघूं न पा मसो करे सघूं न पा मटे सघूं न पा महिमान विहारे सघूं ई पंहिंजी हालत आहे सगाईंदड़ हूंदो इहे ॾसंदो हूंदो जे फलाणे सगाए जहिड़े आयो हूंदो इहे अक़लमंद हूंदो तंहिंजे बावजूद हलो मस्जिद जो अदब नहीं मुकाम है कब्रस्तान जो अदब रखो त्रै वाटू मटाई दियूं जंहिंमां नमाज़ी मटाईंदा आज़म मटाईंदा तंहिंजे बावजूद बाक़ी कंहिं वस्तु जी फ़िक्र न ने बार हाँ ये वस्तु रिपेयर करे बची थी जब कुर्बानी जो मुद्दो आयो पांचो न कुर्बानी में सरकार पाबंदी लगाए उते बकरे ते लगाई पांजा अखलाक रोकी दा मां उदरी त देवाट ते खल त देवाट ते सिसी त देवाट ते पग त पई ना तो ते सीमो पई अल्लाह मान दे ने होंदा ते बदी त मोह कदा बनाए तो अखलाक जो तकाजो ये जे पाबंदी न करे ऐ पा उने गाल मथा पांजे करे तो फुल फुल जाइयो तो कमे करे तो गलत ऐ वठे जी सीजन अते बावर आम सामा फुटे की अदा मारू फुटकी बना तो कहीं हिम्मत नथी बेज वार में जाता कहीं बावर वडे तैसे बडो की तो जो रहते इकरा माने नेकी नथी के ताजत नत पड़ा दे नफली रोजा नता रखा दे ऐ मिस्किन यतीम खादो नतो खारा दे ई त हका ने आदत के ई जो को मोहब्बत जो ई जा कयो जा करण जो लाज कसम है न वायने पासा मु केतिरियूं कथा बियो ना आदोनी करणा खई निकाको जो बोलेडो तो पर मौजूद कम ई पाए की आदोनी मोटी रेडी खने केतिरी पानी कम करता त रस्ते जे हके में एकड़ो ई हका चे तो जे पाण पण जी वाट रस्ते के साफ रखो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनी गाड़ी नु मनाए कई हाने रस्ते मथे कचरो फैलाने वालो के ई मुसलमान मोमिन जी अलामत नहीं तारीख जी वरक गर्दानी कंदा बल्कि कुरान में ही मौजूद है जे मुशरिकीन मक्का जो पेशो हो जे मुसलमान मोमिन जे वाटे ते कंदा विछाईंदा तब्बती अदा अबीला पे वो तब मा अगना अनहु मालहु व मा कसब निदरी सूरत है मैंने की याद जैने अल्लाह तबारक व तआला अल्लाह पर जे रसूल के तकलीफ देने वाले मारो थे लानत हलाई है बल्कि क़यामत जे सुबह सुधी लानत होसन ने उन्हें यूसी मथे हम मानत हतम व मरातु औरत मथे जो लकड़ी कंडा भगाई दी अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की वाट ई कहजो शेव है मुशरिकीन जो थे मोमिन शेव नहीं मोमिन ने शेव है जे नबी झुकी पे पाजा वड़ी ने दूसरो होता हो जारा छटो करो तो डूगर की गस खाए ई सब खरी निकरी वेंदा जे मी छड़ियो के ता धरड़ी थई हुंदी के ते फट ने करी हुंदी के ते फट ने कर के ते जोजरो पाना थोड़े तो जी चीलो करो मटे असला पे चीले दे पा हली जदे मानो हक के हुकूकई हथू पाराई सरदोई ने सरदे हथे की पा पार कदासी इन दिल्ला मुझे थी अदा पाने खबर की न बोली जी हुकूक बना करे तो न कयामत चुनी आमार नामे में इदु घर की छुट्टी जदा हुकूक बनाउता पुरा ये हुकूक ने बात बचे तो जड़ तो वंडे नु बार छेन तो वंडे नु बार बचे तो सनार तो वंडे नु बार टोटल लियो तो वंडे नु बार बार मारू आई ने जग लगो भी बगाईदा मैन वाटो मैन रस्ता मान खबर है पंज वक्त आता नमाज़ी बटे दो मुझो गंदो पानी ने करे दो मुझी गंदगी ना भगाई जो ई कहके जा रहे जो है अर रिजाल कव्वामून अलल निसा मारो औरतें मते हाकिम है ये मारो जो आपको हुक्म है जी पर जी घरवाली की जे कितनी गफलत नादानी है पान ॾिसो पे आरो न नथा ॾिसो ये ॾिसो पे आऊं ॾिसां पियो केता कचरो केता पानी केता जड़ केता बावर मणे ॾिसो पर कने मत वार विझी करो पिया
न पिंड जे ॾेई सघो था न पराई ॾेई सघो। हलो हथ से नथा रोके सघो, ज़बान से सॾ करे मीठी मार से प्यार से पास समझाए सघो त वाट है रस्तो है। अने अचीनल दौर जो को जो ये इंतहाई खतरनाक है। इन वाटे रस्ते के मामले में जहिड़ा हूंदासीं ॾिसंदा कानून जो पास थी जा पास बाउंड्रियूं ऐं पिण जा इहाता ऐं अंगणूं ऐं वाड़ी ऐं जड़ूं वधाईंदा वञो त बहुत मुश्किल दौर अचे। एतिरे लाइ करे ईमान जो तक़ाज़ो ई आहे कि पाण रस्ते जा हक़ हुकूक आहिनि उन्ही खे अदा कयूं। अल्लाह तबारक व तआला केतिरो गज़बनाक थियो जो क़ुरान में सूरह नाज़िल कयनि। वमरातु हम्मालतन फी जीदिहा हब्लुम मिन मसद। तबाह बर्बाद किया अबू लहब जा हथ जे मुंहिंजे रसूल खे तकलीफ़ ॾिनी ऐं तसवुर कयो को तकलीफ़ हुई वाटे में कंडा भॻाईंदा हुआ, जड़ूं भॻाईंदा हुआ। जेकॾहिं को मोमिन ऐं मुस्लमान फजर जी नमाज़ ते अचे पियो, फजर जो टाइम ॾाढो हुए थो ऐं पंहिंजी भॻाइल वस्तु में उनखे तकलीफ़ थी त उनजी आंतरी कहिड़ी दुआ करे। अने पाण बिस्तरे सदा पियो ने इनजी आंतरी ॾाया आसमान ठका करे पंहिंजो सुठो आहे ॾाढी वेस्टिंग जो संदो न बोला फजर जी नमाज़ ते पर जी निंद्र ख़राब करे अल्लाह जे दर सां मुंह वञे ते पाण ख़ुशनसीब आहे कि पंहिंजी हालत हिकिड़ो अल्लाह जो बंदो मटियो आहे। पाण त वाटो ॿुहारे ई खपे अहले तौहीद आहियूं, अहले हदीस आहियूं, रास्ता चौपट चौक साफ़ खपे तंहिंजे बरअक्स पंहिंजी हालत ख़राब। हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइए था जे अल्लाह जे सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जे अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी उम्मत जा आमाल ख़ासा ऐं बुरा मूं ते पेश कया ॾेखारे न आया तंहिंमें जा सुहिणो अमल मूं ई ॾिठो जेको माण्हू वाट मथां कंदा हुआ ई सुहिणे अमल में शामिल हो ऐं बुरे अमाले में बद अमाले में बद अखलाक़ी जे अमाले में मूं ई ॾिठो जे मस्जिद जे इहाते में थुक भॻाइनि माण्हू हुन मथां धूड़ न वारे हलियो वञे ईअं उगाड़ी थुक छॾे ई बुरे अमले में बुरो अमल अल्लाह जे रसूल इन पासा रमज़ान में गुटकाइन मिसीनी के जेतिरे छॾियूं खाली थुक भॻाइणी तंहिं मथां मिटी न वॼणी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जे मूं बुरे अमले में ई ॾिठो कि खांगारो हिते पिचकारी हिते वरी मौलवी फतवो शिमोला हिते क्या वांदो ने मौन न को करेगा ना करे तो पगार दे रहो ऐं रजा ॾे तो हदीस जो मुनकर थी तो कने वारो जी रहणो। अल्लाह ने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए कि बुरे अमले में जा मूं ई ॾिठो जे मस्जिद जे इहाते में के थुक भॻाई ने मथा मिटी न वाराई पा किथे उभाई केॾे पंक्षे ते आहियूं केॾे पोजीशन ते आहियूं केॾे फ्रंट मथे आहियूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए रास्ता साफ़ रखे था ईमान खे जगाइए था मोमिन ऐं मुस्लमान न करे जो ज़रियो कुशादा करिए था बल्कि रस्तो जेको आहे न इन में जा हर चीज़ बचे बेज़बानी मखलूक है नमाजी है बेनमाजी है मुस्लिम है गैर मुस्लिम है आहा जेकॾहिं गंदगी त अल्लाह वटि एतिरे पाण पब्लिक जी आहा नु बचो पब्लिक जी राह नु बचो कंहिंजी रड़ नु बचो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए सही बुखारी जी रिवायत है रावी हदीस हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइए था बैन रजुल यमशी बितरीकिन वजहु हुस्न शौकिन अला तरीक वो बंदो वाट में जा वियो पई रस्ते में जा वियो पई चढ़ पई हुई कंडे वारी हुई कि लसी हुई कि हदीस में ज़िक्र न आहे वो कप खणी भॻाए रस्ते मथां फाखरहु फशकर अल्लाह लहु गफर अल्लाह के ये अमल एतिरो पसंदि आई कि अल्लाह उनखे माफ़ करे हिकिड़ी जड़ भॻाए हिकिड़ो कंधे जी जड़ भॻाए थे या हिकिड़ी डांड रस्ते मथां हटाए थे
अल्लाह के वो अमल एतिरो महबूब लॻो जो रब्बुल आलमीन उन इंसान जे गुनाह खे माफ़ करे छॾे। सही बुखारी में हदीस मौजूद, रावी हदीस है अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला। ये अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइए था जी युगीतुल आज़ा अन तरीक़त फद, रस्ते मथा सफाई करनी, वाट मथा कंडो कख पाणो फूड हटाइणी, ये को सदको आहे। सिर्फ पैसे जो ख़ैर कयूं था ना, जे अल्लाह जी राह में पैसो ऐं रिज़्क़ ऐं अन्न ॾियूं था, ये अहिड़ो जहिड़ो सदको आहे। वाकई हलंदे अल्लाह तबारक व तआला नीतियूं लिखे थो। पग पग ते जो गुनाह कया है कि अल्लाह गुनाह माफ़ कराए जो तरीका है अच्छा। जब खाती है यूं वक्त ते गुनाह क्या है तो अल्लाह ताला वक्त ते गुनाह माफ़ कराए जा तरीका है अच्छा। तो पांखे खपे जे पहले नंबर मथे पांजी मस्जिद तो जितरो याद हो रहो और स्टोर अने मुंजी तकरीर नेट मथे अपलोड थी थी इतने जितरियो मस्जिद हो रही उन्हीं मस्जिद जो जितरो एरियो हो और स्टोर दाएं बाएं मशरिक मगरिब जिदा पर मस्जिद के अहाते में खादर जी डिगी मरल जानवर टुटल गबा इनका दान पाकिस्तान में कई मस्जिद के आने बाई चांस बरसात जो पानी उठी तो कहीं पर मस्जिद जमाती लेवल मथे मस्जिद जे फंड में जा पर उन वस्तु के खत्म कई वेनी तेजो कारण है जे मस्जिद जो को है ये सफाई जो तकाज़ो ईमान ताज़ो करण जी जगह ने इते कई गोठे या बैंक वक्त मारो भेरा थी सके आज से जाने तेरा मारो सही जमात में कदू पड़े जमात मौजूद में करे यार मौलाना की न तो करे ना मौलाना पूरो करे आदोनी करे मारो मिसी जी जापे भगाए ने जरूर भगाए वने खातरे जो डिग्यू करे मौजूद जा पूरो करे बे नंबर मथे पांजी वात है गदिए में कदा जड़ो बदल है पान खुद है सही काम ते हक है जे पान रस्ते जो हक अदा करे तो सफाई करे ने आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो काम ते हुक्म है फरमा अल्लाह तबारक व तआला दुआ गोया रब्बुल आलमीन पांखे पहले जी सुने रसूल जे सुने तरीके मथे हलण जी तौफीक अता फरमाए अल्लाह तबारक व तआला पांखे इस्लाम मथे हर जगह मथे अमल करने की तौफीक अता फरमाए हर अजीम मुजरम जी की बीमारी अल्लाह बड़ी के शिफा कामिल आजिला नसीब फरमाए रब ताला जिकी पर मसरूफ मुसलमान अल्लाह बड़ी मत जुल्म ला दूर फरमाए